गंबट जी गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल में सिंध सुजान संगत गुलन जी नुमाइश तालीमी साइंसी सकाफती ऐं हुनरी मेलो लगायो। मेले में 20 खां वधीक खानगी तोड़े सरकारी स्कूलन जे 100 शागिर्दनि शिरकत कई। साइंसी हुनरी मेले में किताबन जा स्टॉल लगाए मुख्तलिफ मौज़ूअनि ते लेक्चर पिण कराया विया। बहार जो मंत पे हले ऐं बहार जो खुशियों भी आहिनि। रंगारंगी हर तरफ़ गिम्स में ॾिसो त रुगो गुलाब जा गुल ऐं मौसमी गुल हर क़िस्म जा खुशियूं आहिनि। जेकॾहिं ही ॿार साइंस जा मॉडल ठाहींदा त ही पाकिस्तान जो नालो रोशन कंदा, ही डॉक्टर कदीर खान थींदा, ही वॾा साइंसदान थींदा, असांजे मुल्क जो तहफ़ुज़ कंदा, असांजे मुल्क जी हिफ़ाज़त कंदा। ही बहितरीन हिकिड़ी कोशिश आहे ऐं इंशाअल्लाह अहिड़ियूं कोशिशूं थींदियूं रहंदियूं। ॿारनि में जेको आहे शऊर पैदा थींदो, उन्हनि में साइंसी नॉलेज ईंदी। अहिड़ा प्रोग्राम जेके गेम्स कराए थी पई हर स्कूल में थियणु खपनि ऐं अहिड़ियूं एक्टिविटी परफॉर्म थियणु खपनि। इन्हनि सां ॿारनि में जेको घणो शऊर पैदा थिए थो ऐं घणो जेको ॿारनि में अट्रैक्शन पैदा थिए थी। जेके प्रोडक्ट्स आहिनि एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट्स आहिनि, इन जे करण सां छा थींदो त माण्हुनि में जेको आहे सो प्रैक्टिकल वर्क वधे थो पियो। प्रैक्टिकल करण सां छा थींदो, असांजे इन्वेंशन में इज़ाफ़ो ईंदो। हाणे पाकिस्तान आहे असांजो कंट्री आहे, ख़ासि करे असां सिंध वारा इलाही इन्वेंशन में पोइते आहियूं। हाणे हे एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट्स करण सां छा थींदो, ॿारनि जी दिलचस्पी वधंदी, ॾिसण वारे जी दिलचस्पी वधंदी ऐं हुन सां गॾु हिकिड़ो नओं उत्साह ईंदो। माना असां काई नई शइ ठाहिण जी कोशिशि करे सघूं था। त इहा हिकिड़ो इलाही सुठो इनिशिएटिव आहे गिम्स जे तरफ़ां बि ऐं सिंध में ख़ासि करे अहिड़ा जेके आहिनि। मां त चवां थी हर ईयर में ॿ दफ़ा थियणु घुरिजनि त जीअं वधीक ॿारनि में उत्साह थिए, वधीक प्रमोशन मिले असांजे सिंध जे शागिर्दनि खे ऐं ख़ासि करे गर्ल्स जी एजुकेशन खे छोकिरियुनि खे हिन में वधीक आणियो वञे त जीअं उहे वधीक मतिलबु प्रमोट थियनि ऐं उन्हनि में उत्साह पैदा थिए ऐं वधीक एजुकेशन जे तरफ़ असां अची सघूं। ॿारनि में हिकिड़ी मोटिवेशन पैदा थिए। मोटिवेशन कहिड़ी, जेके ॿार सब्जेक्ट्स में किताबनि ते पढ़नि था उन्हनि ते प्रैक्टिकल लाइफ में वर्क कीअं करे सघिजे थो ऐं उन्हनि जा बेनिफिट्स छा आहिनि, उन्हनि जा एडवांटेजिस ऐं डिसएडवांटेजिस बि छा आहिनि, इहा ॿारनि खे आम तौर ते ख़बर पइजी वेंदी। ख़बर पवण सां गॾु ॿारनि में जेका एक्टिविटी आहे उहा नई शइ पैदा करण जी बहितर नमूने सां पैदा थी पवंदी ऐं ॿारनि में हिकिड़ो जज़्बो पैदा थींदो त नए खां नई शइ प्रोड्यूस करे सघूं। सिंध नए सरकार खणी अॻिते वधे थी ऐं सिंध जेको आहे सो सरसब्ज़